अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त छा वाकई नेक्स्ट एपिसोड में ओठो जेको आसरा ॾिए थो कंहिं घड़ी घड़ी वारिस खे ऐं मीरा खे मां तव्हां सां सचो आहियां, मां तव्हांखे हितां भॼाईंदुसि, छा ओठो वाकई ईअं कंदो बि सही आहे? सिर्फ़ु कूड़ा दिलासा ऐं वरी का नई ठगी ऐं वरी का नई चाल सोचे रहियो आहे। जेका कहाणी आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। इनखे पहिरियां पूरो ॾिसो, थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अव्हांजो चैनल आहे फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, नेक्स्ट एपिसोड जी किस्त अचण वारी आहे, उन में तव्हां ॾिसंदो त ओठो हाणे पोइ किस्त में तव्हां ॾिठो त ओठो घड़ी घड़ी दिलासा ॾिए थो मीरा खे वारिस खे, त मां तव्हांखे हितां भॼाईंदुसि, मां तव्हां सां सचो आहियां। मीरा जॾहिं उनखे ताना आणे थी, चवे थी मूं तोखे बचायो, वरी ओठो फिरी थो वञे मां तोखे बचाईंदुसि। इहो ओठो ईअं कंदो न दोस्तों, कॾहिं बि ओठो मीरा ऐं वारिस सां सचाई न कंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद लाइ इहे ॻाल्हियूं करे रहियो आहे। हू ओठो जेको आहे वारिस खे इस्तेमालु करे रहियो आहे ऐं उनजी घरवारी मीरा खे कूड़ा दिलासा ॾेई रहियो आहे, सिर्फ़ु उन्हनि जो एतमाद हासिलु करण जे लाइ, जीअं ही शोर न करनि। लेकिन अन क़रीब कोशिशि कंदो वारिस ऐं मीरा गॾिजी करे तो भॼण जी पूरी पंहिंजी कोशिशि कंदा। अन क़रीब तव्हां ॾिसंदो त इहा प्लैनिंग ठाहींदा, लेकिन अॻिते हली इन्हनि जो साथ मोहिब बि ॾेई सघे थो, जेको मोहिब पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ, वल्लू खे छॾाइण जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे। हू सम्झी चुको आहे त ओठो कॾहिं बि इहो कमु न कंदो, मुंहिंजे भाउ खे न छॾाईंदो। पंहिंजा मफ़ाद हासिलु करण जे लाइ ओठो जिदोजहद करे रहियो आहे।